असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठटो लॻ ब्रांच मोरी ॻोठ मोहरम कासकेली में, जिते ख़ासि केली तहत तरफ़ां जेको आहे फ्री मेडिकल कैंप लॻाई वई आहे ॿारनि जे लाइ। ऐं हिते जेको आहे ॿारनि जी रशीद लॻी पई आहे। इन हवाले सां असां गॾु हिते मौजूदु आहे कासकेली तहत जो जनरल सेक्रेटरी दाऊद कासकेली। इन सां हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं कैंप जे हवाले सां असांखे छा ॿुधाईंदो। शाहिद भाई, तव्हांजी वॾी महिरबानी। कासकेली तहत जो जेको मक़सदु आहे वो आवाम जी ख़िदमत करणु आहे। ऐं पाकिस्तान ख़ासकेली तहत सिंध में बलूचिस्तान में सरगर्म अमल आहे। ऐं हीअ जेके मेडिकल कैंप जो जेको सिलसिलो आहे उहो ज़िले ठठो ऐं पाकिस्तान लेवल ते, बल्कि असां चऊं था त बलूचिस्तान में ऐं सिंध जे कुंड कुर्श में हे मेडिकल कैंप लॻाए रहिया आहियूं। उन मेडिकल कैंप जो मक़सदु ई आहे त असांजा जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि उहे अस्पताल ताईं पहुची कोन था सघनि ऐं इलाजु कोन था कराए सघनि। ऐं उन्हनि खे पंहिंजे इलाइक़नि में वेही करे आई कैंप हुजे, जनरल मेडिकल कैंप हुजे या पीड्स ॿारनि जे हवाले सां हुजे, त उहे कैंप असां दूर दराज़ इलाइक़नि में लॻाए रहिया आहियूं, जिते माण्हुनि खे घरु वेठे उहो जेको आहे मेडिकल कैंप मां उहो फ़ाइदो हासिलु कनि। हिन वक़्तु मरहूम मोहरम कासकेली उनजो बि वॾो नालो आहे असांजे तहत में ऐं हिन ज़िले में। त असां उन ॻोठ में ई प्रोग्राम रखियो आहे पीड्स जे हवाले सां, त हिते जे ग़रीब मिसकिन माण्हू जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ॿारनि जी जेका उहो सही नमूने सां जेको आहे बाक़ाइदा इलाजु थी सघे। कराची जा मशहूरु डॉक्टर हिन कैंप में आया आहिनि ऐं डॉक्टरनि जो बि थोराइतो आहियां। ऐं ख़ासि तौर ते तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त कासकेली इतिहाद पाकिस्तान जो वाहिद इतिहाद आहे जेको पंहिंजी कम्यूनिटी जी ख़िदमत त करे पियो, पर उन कम्यूनिटी खां कासकेली क़ौम खां सवाइ बि ऐं कहिड़ी बि कम्यूनिटी सां उनजो तइल्लुक़ु हुजे उहो हुन मेडिकल कैंप में बाक़ाइदा अचे थो, हुनजो चेकअप थिए थो, उनखे फ्री दवा मिले थी। ऐं असां रुॻो मुस्लिम हुजे बल्कि नान मुस्लिम बि हुजे ऐं उनजो बि इलाजु थिए थो। ऐं इहो असां बाक़ाइदे कासकेली इतिहाद जे मंशूर में शामिलु आहे। कासकेली इतिहाद जो मक़सदु बि इहो आहे त पाकिस्तान जो शहरी हुजे उनखे जेको आहे बाक़ाइदे उनजो इलाजु थियणु घुरिजे, उनजी ख़िदमत थियणु घुरिजे। हीअ कैंप लॻाइण जो मक़सदु इहो आहे त असां ग़रीब माण्हुनि जी जेतिरो थी सघे ख़िदमत करियूं। इहो आहे कासकेली इतिहाद जो मक़सदु। तव्हांजी महिरबानी। हिन वक़्तु असां गॾु जेको मौजूदु आहे दोस्त असांजो, ऐं जेको हिते जेको ॿार अचनि पिया उनखे नेबोला जे ज़रिए मशीन हणी चेक करे पियो। उन खां पुछूं था त हिन वक़्तु तव्हां जेको हिन ॻोठ में ऐं सुबुह खां वठी हेसि तक जेके घणा ॿार नेबोलाइज़ करे चुका आहियो ऐं हिनखे कहिड़ा कहिड़ा दवाऊं ॾिनियूं आहिनि। जी, मुंहिंजो तालुक़ु जेको आहे गेट्स फार्मा खां आहे। मुंहिंजी प्रोडक्ट आहे मोंटीगेट जे नाले सां जेके अस्थमा पेशेंट खे ॾिनी वेंदी आहे। उन हवाले सां ऐं जेको आहे ॿारनि खे हिते नेबोलाइज़ करे चुको आहियां। 6 खां 7 ॿार मूं जेके अञा ताईं नेबोलाइज़ कया आहिनि ऐं अञा मज़ीद जेकी आहे हिते ईंदा पेशेंट उन्हनि खे पाण नेबोलाइज़ कंदोसि जेके ॿार आहिनि पीडियाट्रिक उनखे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हिन कैंप में। असां गॾु हिते ॻोठाणो मौजूदु आहे, उन खां पुछा कंदासीं हिन कैंप जे हवाले सां, हू कैंप जे हवाले सां असांखे छा थो ॿुधाए। जी अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानियूं ख़ासि डेवलपमेंट ऐं हिन डॉक्टर इम्तियाज़ साहब जूं कासकेली इतिहाद वारनि जूं, जिन हिते असांजे ॻोठ में अची फ्री मेडिकल कैंप लॻाई ॿारनि जे लाइ, ख़ासि करे ग़रीब ॻोठाणा हिननि जे मुफ़्त दवाऊं ऐं चेकअप कयो थियो। हिन जो माना असां थोराईंदा आहियूं ऐं भलीकार चऊं था अचण ते हिते। हिन जो अहसान आहे असां ते। इहो आसे पासे में जेका ॿिया बि ॻोठ आहिनि उन्हनि जो बि इलाजु करे रहिया आहिनि। ऐं ख़ासि महिरबानी साईं दाऊद कासकेली जूं जेको उन्हनि खे हिते वठी आयो आहे। असां सां हिन वक़्तु मौजूदु आहे जो कैंप में डॉक्टर अयाज़ अंसारी। उन खां असां पुछा कंदासीं त हिन वक़्तु जेको हिन कैंप में कहिड़ा कहिड़ा मरीज़ अचनि पिया ऐं कहिड़ी कहिड़ी बीमारियुनि जा अचनि पिया, उहो डॉक्टर जेको असांखे ॿुधाईंदो। दादा, असां हिन वक़्तु विलेज में ई वेठा आहियूं कंहिं ॻोठ में। हिते मोस्टली पेशेंट जेके अचनि था उहे में जीअं असां चवंदा हेलमिंथिस चवंदा आहियूं, जेके असां पेट में कीड़ा हुजनि, उहे घणा आहिनि। मौसम जे हवाले सां सर्दी आहे, सर्दी जे हवाले सां अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इंफेक्शन यानी गले जो सूरु, नज़लो, ज़ुकाम, बुख़ार, उहे पेशेंट बि मां हिन वक़्तु ताईं ॾिसी चुको आहियां। कुझु पेशेंट अहिड़ा बि आया आहिनि जेकी स्किन जे हवाले सां, ड्राइनेस जे हवाले सां बि मां ॾिसी चुको आहियां। स्किन ड्राई थी वई थी, उन में इचिंग थिए थी यानी ख़ारिश पैदा थिए थी, उनखां पोइ ज़ख़म पैदा थियनि था। इन करे उनखां पोइ उहो सुपर एडिड को इन्फेक्शन थिए थो। स्किन जे हवाले सां बि मां चङा पेशेंट ॾिसी चुको आहियां। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे ख़ासि वेलीपर जो सदर जेको आहे असां सां मौजूदु आहे हिन कैंप में। असां हिन सां हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन कैंप जे हवाले सां, उहो असांखे छा ॿुधाईंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब्दुल जब्बार कासकेली ख़ासि डेवलपमेंट वेलफेयर सदर आहियां।
ऐं असां जेको सो हे ॿाराड़ियुनि में ख़ासि तौर ते जेके जिन्हनि जिते ज़रूरत आहे मेडिकल्स जी उते कैंपूं लॻाईंदा आहियूं। पूरे सिंध में लॻायूं आहिनि। हाणे अॼु असांजी कैंप जेको आहे सो ॻोठ मोहरम ख़ासि केली ब्रांच मोरी सिजावल रोड ते आहे ऐं हिते जेको सो कैंप में तमामु सुठो जेको सो पेशेंट आहिनि ऐं जेको सो ग़रीब जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जेको सो फ़ाइदे लाइ कैंप लॻाईंदा आहियूं। ऐं जेके हितां पेशेंट डायग्नोस थींदा आहिनि, कैंप लॻाइण जो मक़सदु रुगो हिकिड़ो न आहे त कैंप लॻाई ऐं पोइ वरी छॾे ॾिनो, पर जेके पेशेंट डायग्नोस थींदा आहिनि उन्हनि जो वरी परमानेंट ट्रीटमेंट लाइ बि असां वटि बंदोबस्तु आहे कराची में, जंहिंजो असां कराईंदा आहियूं। हितां पेशेंट जेके बि डायग्नोस थींदा उन्हनि जे इलाज लाइ अहिड़े तरीक़े सां असां मिरपुकाफ में कैंप लॻाई। उतां जेके पेशेंट डायग्नोस थिया उन्हनि जो ट्रीटमेंट लाइ डॉक्टर ॿारनि जो डॉक्टर आहे, डॉक्टर इम्तियाज़ अहमद ख़ासि करे मुंहिंजी टीम में, जेको बाक़ाइदा महिनत सां कमु करे पियो ऐं उन सां गॾिजी जेको सॼो हेल्थ जो कमु कयूं पिया हेल्थ ते। इन खां अलावा असांजा ॿिया बि कम आहिनि, एजुकेशन आहे, एनवायरमेंट आहे, ॿिया मुख़्तलिफ़ उन में कमु कयूं पिया। नाज़रीन, असां हिन वक़्तु कैंप में मौजूदु आहे डॉक्टर इम्तियाज़ ख़ासि केली, जेको तक़रीबन ॿारनि जो बि जेको माहिर डॉक्टर आहे ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहे। हुन खां पुछंदासीं हिन कैंप जे हवाले सां ऐं किथे किथे कैंपूं लॻनि थियूं उन हवाले सां बि पुछा कंदासीं ऐं हिन वक़्तु जेको कैंप में कहिड़ा कहिड़ा मरीज़ अचनि पिया ऐं कहिड़ी कहिड़ी बीमारी जा अचनि था उन जे हवाले सां असांखे डॉक्टर ॿुधाईंदो। जी डॉक्टर। हींअर असां वटि हिन कैंप में ॿारनि जा घणो करे चमड़ी जी बीमारी जंहिंखे स्केबिस चवंदा आहियूं, हिक खां ॿिए खां लॻण वारी बीमारी आहे ऐं उन सां गॾु नज़ले ज़ुकाम जा जेको अॼुकल्ह अपर रिस्पैटी या चऊं पाण छाती जी सीने जी जेके तकलीफ़ ॿारनि खे रहे पई उन हिसाब सां ॿारनि जेके आहिनि उहे अचनि पिया। उन सां गॾु नज़ले ज़ुकाम सां गॾु जेके आहिनि जेके कमज़ोर ॿार आहिनि जिन खे जेका न न्यूट्रिशन प्रॉब्लम आहिनि, आयरन ऐं विटामिन सी जेके ॿारनि खे कमी आहे उहे ॿार बि अचनि पिया। ऐं इहे जेके ॿिन्ही खां अलावा बि कुझु ॿार अहिड़ा आहिनि जिन्हनि खे सर्जिकल को मसइलो आहे, हार्निया आहे, इन खां अलावा ॿी का सर्जिकल प्रॉब्लम आहे। असां उन खे प्रॉपर हितां ॿिए हैदराबाद कराची जेके ॿिया वॾा सेंटर आहिनि उते वठी वञी इन्हनि खे प्रॉपर जेको आहे न उहो मैनेजमेंट उन्हनि जी सर्जिकल अगरि प्रोसेस आहे त सर्जिकल असां उहो जेको आहे न ऑपरेशन वग़ैरह कराईंदा आहियूं ऐं प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे जिते बि सॼी सिंध में असांजी कैंपूं लॻंदियूं आहिनि उन्हनि में जेके ॿार इन खां अलावा जेके सर्जिकल प्रॉब्लम जा आहिनि या उन खां अलावा कंहिं ॿी की डिज़ीज़ आहिनि उन खे असां उते कराची वठी वञी वॾी के अस्पताल जेके असांजा दोस्त यार आहिनि या वॾियूं अस्पतालूं जेके ॿियूं कमु कनि थियूं असां गॾु उन्हनि वटि वठी वञी उहे प्रॉब्लम जेके आहिनि असां सॉल्व कंदा आहियूं। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु हुआसीं ॻोठ मोहरम ख़ासि केली में जेको आहे ठटो लॻ ब्रांच मोरी ते मौजूदु आहे ऐं हिते ख़ासि इतिहाद जे तरफ़ां ख़ासि करे इतिहाद जे तरफ़ां जेके फ्री मेडिकल कैंप लॻाई वई ऐं जंहिंमें ॿारनि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं पियूं वञनि ऐं असां डॉक्टरनि सां बि ॻाल्हि ॿोल कई ऐं हिते जेको डिस्ट्रिक्ट जो जेको चेयरमैन हो पंहिंजो ज़िले काउंसिल जो जेको पंहिंजो डॉक्टर दाऊद ख़ासि केली हुन सां बि असां ॻाल्हि ॿोल कई। हुन बि असांखे इहो ॿुधायो त असां हर जॻह ते मुफ़्त मेडिकल कैंप लॻाईंदा आहियूं ऐं हर महीने जेको असां मुख़्तलिफ़ शहरनि में असां मुफ़्त जेको आहे कैंप लॻाईंदा आहियूं। उन खां अलावा ख़ासि केली इतिहाद तोड़े जेके ॿियूं बि जेको क़ौमूं आहिनि उन्हनि खे बि असां फ्री मेडिसिन बि ॾींदा आहियूं ऐं उन्हनि खे बि फ्री दवाऊं ॾींदा आहियूं। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, ठटो। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।